नाज़रीन, नवाखे अहम ख़बर ॾी त वॾे वज़ीर मुरादिल शाह जी सदारत हेठि बैनुल सूबाई राब्तनि ऐं अमल दरामद कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में अहम मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। ख़बर वाक़े जो पिया इजलास जे हवाले सां कराची जे 3 नालनि जी सफ़ाई कई वई। कमिश्नर कराची पारां इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई आहे, जॾहिं त महमूदाबाद, गुजर ऐं औरंगी नालनि जी सफ़ाई थी वई आहे। हददख़ल इनक़लाब ऑपरेशन ते तक़रीबन 51 करोड़ रुपया ख़र्च कया विया। इजलास में वधीक 674 मुतासिरनि खे मुआवज़े जी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे, जॾहिं त बरसात खां अॻु नालनि जी सफ़ाई ऐं लाइनिंग जो कमु मुकमल कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो। अहम ख़बर वाक़े ॾियो पिया वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बैनुल सूबाई राब्तनि ऐं अमल दरामद कमेटीअ जो अहम इजलास थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, नवाखे अपडेट कयो त कराची जे 3 नालनि जी सफ़ाई कई वई। कमिश्नर कराची ब्रीफिंग ॾिनी आहे। अव्हांखे ॿुधायूं त महमूदाबाद, गुजर ऐं औरंगी नालनि जी सफ़ाई थी वई आहे। कमिश्नर पारां ब्रीफिंग में चयो वियो आहे। ब्रीफिंग में ॼाणायो वियो त हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन ते तक़रीबन 51 करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि। इजलास में वधीक 674 मुतासिरनि खे मुआवज़े जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। बरसात खां अॻु नालनि जी सफ़ाई ऐं लाइनिंग जो कमु मुकमल कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे।